डियर व्यूअर्स अस्सलाम वालेकुम एंड दिस इज़ अज़ाद अली। अॼु पाण डिस्कस कंदासीं IB जी स्कॉलरशिप जे हवाले सां, ख़ासि करे ये स्कॉलरशिप जेका आहे 5वीं क्लास लाइ आहे। ठीकु आहे। इन खां पहिरियां असीं NJV स्कूल कराची जी स्कॉलरशिप, डॉक्टर एक्यू खान जी स्कॉलरशिप जे हवाले सां ऑनलाइन क्लास हलाए चुका आहियूं। उमेद आहे त हिन पेपर खां हल करण खां पोइ तव्हांजा काफ़ी जेके क्वेश्चन्स आहिनि उहे क्लियर थी वेंदा। असां टू द पॉइंट पढ़ाईंदासीं जेको डायरेक्ट IB जी स्कॉलरशिप में अची सघे थो। हाणे बिना के टाइम वेस्ट कंदे पहिरें क्वेश्चन जी तरफ़ वधंदासीं। पहिरियों क्वेश्चन आहे हेठियनि मां कहिड़ो सही आहे। ठीकु आहे। हाणे पहिरियों त असीं छा कंदा आहियूं, ब्रैकेट छॾाईंदा आहियूं। जेकॾहिं असीं ब्रैकेट छॾाईंदासीं त असांखे जेको जवाबु मिलंदो हिकिड़े डिजिट में मिलंदो। ठीकु आहे। पर हिते ॾिसंदो ऑप्शन में ॿ डिजिट आहिनि, माना हिन खे हल करण जो ॿियो तरीक़ो बि आहे। उहो ईअं त जेको ॿाहिरियों नंबर हूंदो आहे उहो कॉमन हूंदो आहे। जेकॾहिं ही 7 आहे त 7 हिन सां ज़र्ब थींदो, हिन सां ज़र्ब थींदो। ठीकु आहे। हाणे पहिरें ऑप्शन ॾे वधंदासीं। ॾिसो जेके 3 आहिनि इहे 9 सां ज़र्ब थींदा, वरी कट थींदा, वरी इहे जेके 3 आहिनि 1 सां ज़र्ब थींदा। टिनी खे अगरि जेकॾहिं असीं 9 सां ज़र्ब कंदासीं, 9 टकी 27 प्लस हिते हुजे हा त प्लस ॾियणो आहे, हिते माइनस आहे त माइनस ॾियणो आहे, माइनस 1 टकी 3, माना हीअ ऑप्शन जेको ए आहे इहो सही आहे। बक़ाया जेकॾहिं अहिड़ी तरह हीअ ऑप्शन तव्हांखे सम्झायां, 4 टकी हिते 12 अचणु खपनि पर हिते 18, माना इहो ऑप्शन सही न आहे। नेक्स्ट क्वेश्चन ॾे वधंदासीं। अहिड़ी तरह ही क्वेश्चन बि ॾिसो, ही तमामु सिंपल क्वेश्चन आहे। 62 मास तहत मुख़्तसिर कयो। ॾिसो 62 मास रूल जे हवाले सां मां जेको काफ़ी लेक्चर्स अपलोड करे चुको आहियां। उहे लेक्चर सिर्फ़ु उन कैंडिडेट्स वटि पहुची चुका आहिनि जेके असांजे अकेडमीअ में इन आहिनि। तव्हां बि कोशिशि कयो असांजे अकेडमीअ में इन थियो। साम्हूं ही असांजो WhatsApp नंबर बि आहे, कॉन्टेक्ट नंबर बि आहे, उन सां गॾु गॾु हीअ नंबर बि असांजो ई आहे। तव्हां इनबॉक्स में अचो त तव्हां सां मां डिटेल शेयर कंदुमि त असांजे अकेडमीअ में तव्हां कीअं शामिलु थी सघो था। हाणे हिन क्वेश्चन खे ॾिसो हल कंदासीं। जे 62 मास रूल तहत हल कंदासीं त हीअ सफ़ा 16 आहे। ठीकु आहे। इनशाला मां हिन खे सेकंडनि में हल कयां थो। 62 मास रूल तहत पहिरियों छा छॾाइणो हूंदो आहे, असांखे ब्रैकेट्स छॾाइणियूं हूंदियूं। ठीकु आहे। उहो मां अॻिले वीडियो में ॿुधाए चुको आहियां त पहिरियों कहिड़ी ॾिंगी छॾाइणी आहे, पोइ कहिड़ो अमल छॾाइणो आहे, इहो सॼो मां अॻिले वीडियो में सम्झाए चुको आहियां। अगरि जेकॾहिं उहो वीडियो तव्हां ॾिसणु चाहियो था त हिन वीडियो जे डिस्क्रिप्शन में मां लिंक मोकिलियां थो। हाणे हिन खे हिते हल कंदासीं। ॾिसो हिन ॾिंगीअ में ॾिसो पहिरियों हिते वंड जो अमल छॾाइणो आहे। 15 खे 3 सां वंड कंदासीं, जवाबु ईंदो 5। 5 वरी इहे हिन में जोड़ कंदासीं, 5 ई 5 घणा थींदा 10। हाणे पोइ ज़र्ब छॾाइणी आहे, हीअ त ॾिंगी हे थी वियो 10, छो त ॾिंगी छॾाइजी वई। 10 में 4 ज़र्ब कंदासीं त घणो थींदो 40। 40 में तव्हां 20 कट कयो, बाक़ी बचंदो 20। 20 में 7 जोड़ कयो, घणो थींदो 27। ए ऑप्शन में मौजूदु आहे। नेक्स्ट क्वेश्चन ॾे वधंदासीं। हीअ क्वेश्चन ॾिसो 58,862,045 अंगनि में लिखो। ठीकु आहे। हाणे टोटल माना जेको असांखे अखरनि में लिखियलु आहे, इन खे असां अंगनि में कीअं लिखंदासीं। पहिरियों ॾिसंदासीं 58 मिलियन किथे आहे, हिते बि 58 मिलियन आहे, हिते बि आहे। पोइ अचे थो 862। हाणे हीअ 862 ही न आहे, काफ़ी स्टूडेंट्स हिन में भुलिजी वेंदा आहिनि। हीअ 862 न आहे, हीअ 862। ठीकु आहे। अहिड़े क़िस्म जो ॿियो ऑप्शन आहे कोन, तंहिंजे करे सिर्फ़ु हीअ ऑप्शन सही आहे। हाणे हे ॾिसो 64 नंबर क्वेश्चन जेको आहे, हे 64 हिन जे करे आहे। पहिरियों जेको पोर्शन आहे पहिरियों असांजो इंग्लिश जो आहे, पोइ साइंस जो आहे, वरी पोइ अहिड़ी तरह मैथ जो आहे। ठीकु आहे। फ़िलहालु जेको आहे इनशाला मां उहे बि जेको बक़ाया पोर्शन आहे उहो तव्हांखे हल कराईंदुमि। फ़िलहालु जेको आहे हिन पोर्शन खे हल करे वठूं। हेठियनि मां कहिड़ो सही आहे, मां ॿुधाए चुको आहियां जेको ॿाहिरियों अंग हूंदो आहे उहो ॿिन्ही सां ज़र्ब थींदो आहे। जेकॾहिं विच में जोड़ जी निशानी आहे त ॿई अंग उन जी ज़र्ब पत जोड़ थींदी। जेकॾहिं विच में डिफरेंस हूंदो त पोइ कट थींदो, विच में ज़र्ब आहे त पोइ वरी उहे न बसि पाण विच में छा थींदा ज़र्ब थींदा। ठीकु आहे। ए ऑप्शन ते ॾिसंदासीं। हीअ जेको 5 आहे इहो 5 7 सां ज़र्ब थींदो ऐं ॿिनि सां बि। 5 खे 7 सां 5 7 35 प्लस बि 5 10, हीअ ऑप्शन यानी सही आहे। हाणे ॾिसो हीअ ऑप्शन ए सही आहे। हे बी तव्हां भले तव्हां चेक बि करे ॾिसंदो त हीअ ऑप्शन सही न हूंदा। पर बिना टाइम वेस्ट कढे नेक्स्ट क्वेश्चन जे तरफ़ वधंदासीं। हाणे ॾिसो हिन क्वेश्चन खे सम्झणु तमामु सवलो आहे। पहिरियों हिन खे असीं जेको गॾियल पूरा इन खे उबते मटाईंदासीं। 1 चौंक चौंक 4 ऐं 1 घणो थींदो 5, 5 5 4 थी वेंदो। हाणे हिन खे ॾिसो हिते सिंप्लीफाई कयो, 1 50 1 50 ऐं ॿिके जो खोड़ो हिन ते 2 दफ़ा थो वञे, हिन ते 5 दफ़ा। ठीकु आहे। हाणे हे बसि पाण में तव्हां ज़र्ब कंदो, 5 5 4 ज़रबिया ए 2 बचा ऐं हिते घणा बचा 5। वरी ही 5 5 कैंसिल थियनि था, 1 2 2 4, मथां आंसर में घणो बचो 1, छेद में घणो बचो 2, 1 पान 2 किथे आहे ए ऑप्शन में मौजूदु आहे। ठीकु आहे। हाणे क्वेश्चन नंबर जेको नेक्स्ट आहे इहो तमामु सवलो क्वेश्चन आहे।
हाँ हिते भी गडियल पूरा है। पहिरियों गडियल खे असीं उबते मटाईंदासीं। ॿ काई 4 ऐं 1 5 माना हे 5 5 6 साॻो हिन जी जॻह ते असीं छा लिखंदासीं 5 5 2 ज़रबिया 16 5 5। क्लियर आहे। हाणे ॾिसो ही 5 त ही 5 कैंसिल थी विया। ॿिके जो खोड़ो हिन ते वञे थो हिकु दफ़ो, हिन ते घणा दफ़ा वेंदो 8 दफ़ा। हाणे ॾिसो ॿिके जो खोड़ो हिन ते ऐं हिन ते वञे थो, हिन ते 3 दफ़ा ऐं 8 ते 4 दफ़ा। हाणे अंश में हिकिड़ो घणो बचियो 5 ॿियो 4, 5 खे 4 सां ज़रब कंदासीं 4 5 20 बचंदो ऐं हिते बचंदो 3। 20/3 ऑप्शन सही आहे। पर जेकॾहिं असां हिन खे उबतो पूरा गडियल में मटाईंदासीं त 20 खे 3 सां वंड कंदासीं, जवाब ईंदो 6 की 18 6 सॼा 2/3 ऐं सी ऑप्शन में मौजूदु आहे। क्लियर आहे। हाँ नेक्स्ट क्वेश्चन जे तरफ़ वधंदासीं। क्वेश्चन ॾिसो 1 मिलियन बराबरि आहे। छो त 1 मिलियन में माना जो केतिरा लख थींदा आहिनि। ॾिसो पहिरियों कोशिशि कंदा कि तव्हां बिलियन खे लिखंदव त तव्हांजो हिकिड़ो कॉन्सेप्ट क्लियर थींदो। हाणे मिलियन खे असीं जॾहिं मिलियन ऐं बिलियन में लिखंदा आहियूं त 3 खां पोइ कामा ॾींदा आहियूं। ठीकु आहे, हे 1 मिलियन थी वियो। हाणे कामा न ॾियो, छा कयो तव्हां ईअं डायरेक्ट जेके नंबर्स आहिनि उनखे लिखो। घणा ज़ीरो अथसि 6 ज़ीरो अथसि, हे 6 ज़ीरो पोइ 1 आहे। हाणे लखनि ऐं करोड़नि में जॾहिं लिखंदा आहियूं त पहिरियों घणनि खां कामा ईंदी आहे 3 खां पोइ 2 खां पोइ। हाणे हे ॾिसो हिते 10 थी विया। हाणे ज़ाहिर सी ॻाल्हि आहे त हीअ घणनि बराबरि हूंदा, 10 लख थी विया। माना 1 मिलियन जेको बराबरि थींदो आहे 10 लखनि जे बराबरि थींदो आहे। 10 लख ए ऑप्शन में मौजूदु आहे। ठीकु आहे, उमेद आहे त हीअ क्वेश्चन तव्हां सम्झी विया हूंदव। माना टू द पॉइंट पहिरियों आहे, असांखे रटे हणण जी ज़रूरत न आहे। हीअ क्वेश्चन ॾिसो, हीअ क्वेश्चन सदाईं मां ॿारनि खे सम्झाईंदो आहियां त हीअ क्वेश्चन ईंदो ई ईंदो आहे। उहो कहिड़ो अदद आहे जेको न की मुनफरद आहे न की मुरकिब आहे। ॾिसो न की प्राइम आहे न की कंपोज़ाइट नंबर आहे। ठीकु आहे, हाणे इहो कहिड़ो नंबर आहे, इहो 1 आहे, न की प्राइम आहे न की कंपोज़िट नंबर आहे। इहो हिकिड़ो वाहिद अदद आहे जेको न की मुफ़रद आहे न की मुरकिब आहे। बाक़ी जेके बि नंबर्स आहिनि या त उहे मुफ़रद हूंदा या त मुरकिब हूंदा। ॾिसो इहो हिकु जेको आहे वाहिद अदद आहे जेको न की मुफ़रद आहे न की मुरकिब आहे। माना इहो ॿिन्ही डेफिनेशन्स खे सेटिस्फाई न कंदो आहे। बाक़ी जेके बि नंबर्स आहिनि या त मुफ़रद हूंदा या त मुरकिब। हीअ क्वेश्चन ॾिसो तमामु सिंपल क्वेश्चन आहे। हाणे पहिरियों हिन में ब्रैकेट छॾाईंदासीं, पर कोशिशि कयूं था त हिते खोड़ो हणी छॾियूंसि। 5 जो खोड़ो 1 दफ़ो, हिन ते 2 दफ़ा वेंदो। बाक़ी घणा बचंदा 4 विचों 8/3। हाणे इहे ॾिंगी छॾाइजे या ज़रब कयो 9/8। 8 जो खोड़ो 1 दफ़ो वेंदो, हिन ते बि 1 दफ़ो, हिन खे 3 जो खोड़ो 1 दफ़ो, हिन ते 3 दफ़ा। हाणे अंश में सिर्फ़ु 3 बचियो, छेद 1 थी वियो। ठीकु आहे, छेद में जॾहिं बि 1 हूंदो आहे उहो लिखण जी ज़रूरत न पवंदी आहे। माना जवाबु असांखे घणो आयो 3, बी ऑप्शन में मौजूदु आहे। क्लियर आहे। हाणे हीअ क्वेश्चन ॾिसो तमामु सिंपल क्वेश्चन आहे। हाणे पहिरियों मां तव्हांखे ॿुधाए चुको आहियां त जेको गडियल लाणो पूरो हूंदो आहे उनखे उबते में मटाइणो हूंदो आहे। हे 1 ॾूं, ॾूं ऐं 1 घणो थियो 3/, हे 2 थियो, ज़रबिया हिन खे बि उबते में मटायो, 8 ऐं हिकिड़ो घणो थींदो 9/4 थी वेंदो, ऐं ज़रबिया हे घणो थींदो 10/3। ठीकु आहे, हे 10। हाणे खोड़ो हणंदासीं, ॾिसो हिन ते 3 जो खोड़ो 3 दफ़ा थो वञे, हिन ते 1 दफ़ा, हिते 2 जो खोड़ो 2 दफ़ा वेंदो, 10 ते 2 जो खोड़ो 5 दफ़ा वेंदो। हाणे हिते 5 बचा, हिते 3, हे 3, 3 की 9, 9 5 45 ऐं हे 2 काई 4, माना 45/4। चौके जो खोड़ो 1 चौक 1 चौक 1 चौक, माना जेको आहे सो 11, माना 11 सॼा 1/, ऐं 1/4 किथे ऑप्शन मौजूदु आहे, ॾिसो सी ऑप्शन में 11 सॼा 1/4। क्लियर आहे। हाणे नेक्स्ट क्वेश्चन ॾिसो, चए थो 1 लख में 1000 थींदा आहिनि। इहो त सिंपल क्वेश्चन आहे, 1 लख में 100,000 थींदो आहे। ठीकु आहे, पर नेक्स्ट क्वेश्चन आहे असांजो, हीअ क्वेश्चन तमामु सिंपल क्वेश्चन आहे। 1 अरब में देश करोड़ थींदा आहिनि, 100 करोड़ थींदो आहे, बी ऑप्शन में मौजूदु आहे। हाणे नेक्स्ट क्वेश्चन ॾिसो, ॾिंगियुनि जे अमलनि में सभ खां पहिरीं छॾाई वेंदी आहे। हाणे ॾिसो जॾहिं बि ॾिंगियूं अचनि त उन खां सभ खां पहिरियां राउंड ब्रैकेट यानी नंढी ॾिंगी छॾाई वेंदी आहे, ए ऑप्शन में मौजूदु आहे। गडियल 4 बुनियादी अमलनि में सभ खां पहिरियां छॾायो वेंदो आहे। सभ खां पहिरियां वंड छॾाइबी आहे, पोइ ज़रब, पोइ जोड़ या कट, जेको तव्हां अॻे छॾायो, कोई मसइलो कोन्हे। ठीकु आहे, उन खां पोइ ॾिसो हीअ क्वेश्चन ॾिसो, रोमन अददनि में 1000 खे एम सां ज़ाहिर कयो वेंदो आहे। क्लियर आहे। हिन नंबर्स में असांखां मकानी मुल्क पुछे थो। मकानी मुल्क जो तरीक़ेकार ईअं हूंदो आहे त उहो अंग लिखी पोयां जेतिरा अंग विझनि सो ओतिरा ज़ीरा ॾियणा आहिनि। हाणे हे घणा आहिनि, 1 2 3, माना पोयां घणा ज़ीरा ईंदसि 3।
हाणे कहिड़े ऑप्शन में आहे? बी में। ठीकु आहे। नेक्स्ट क्वेश्चन ते वधंदासीं। 1 बिलियन खे अखरनि में लिखिबो आहे। जॾहिं बि ॻाल्हि अचे मिलियन ऐं बिलियन जी, यादि रहणु खपे त मिलियन ऐं बिलियन खे जॾहिं लिखंदा आहियूं त टिनि अंगनि खां पोइ कामा ॾिबी आहे। हाणे हिते 2 खां पोइ कामा आहे, हिते 4 खां पोइ कामा आहे, हिते 3 खां पोइ कामा आहे। हाणे ऑप्शन सी सही आहे, पर चेक कयूंसि हे छा थी आहे? 100 थी आहे, 1000 थी आहे, मिलियन थी आहे, बिलियन थी आहे। सी ऑप्शन सही आहे। क्लियर आहे। नेक्स्ट क्वेश्चन जी तरफ़ वधंदासीं। हाणे हे ऑप्शन ॾिसो, चए थो 2 बिलियन। हाणे पहिरियों त जे थोरो तव्हां पढ़ो त ऑप्शन ते गौर कंदा कयो। हाणे 2 बिलियन ॿिए कंहिं बि ऑप्शन में कोन्हनि, हिते ई 2 आहिनि। ज़ाहिर सी ॻाल्हि आहे त हीअ हूंदो। तव्हां भले पढ़ी ॾिसंदो, इहो जवाबु सही आहे। पर कोशिशि कंदा कयो त MCQs खे टाइम बचाईंदा कयो। होॾे बि लफ़्ज़ ॾिसी हेॾे बि माना ऑप्शन ते गौर करे तव्हां टिक करे छॾियो। हरू भरू टाइम वेस्ट करण जी काई ज़रूरत न आहे। ठीकु आहे। हाणे हिन क्वेश्चन में असांखां ज़रब बत पुछे थो। ठीकु आहे। हीअ तव्हांखे मां हीअं थो सम्झायां। ॾिसो, हिन पॉइंट खां पोइ हेॾे केतिरा बि ज़ीरो ॾेई सघूं था न। हाणे आॾो वारो अदद घणो आहे? 10, माना उन में 1 ज़ीरो हूंदो आहे। इहा पॉइंट हिते हली वेंदी। 2 हे ऐं 1 इहो ज़ीरो घणा थींदा? 3। इहो ज़रब में। वंड में वरी ॾिसो, हीअ पॉइंट वरी हेॾे हली ईंदी आहे। ठीकु आहे। जेकॾहिं असां 10 सां वंड कयूं था त बाक़ी घणो बची विया? 10 अची विया। अहिड़ी तरह जे हीअ क्वेश्चन ॾिनो अथई। हाणे हिनखे ॾिसो 1000 सां वंड करिणो आहे, माना हिते पॉइंट आहे, हेॾे ज़ीरो आहिनि। त हाणे 1000 में घणा ज़ीरो हूंदा? 3। इहे हेॾे खणी अचो, हे 1 हे 2 हे 3। 4 खां पोइ पॉइंट ईंदी आहे। ॾिसो, हे पॉइंट वारा अदद असांखे लिखणा हूंदा आहिनि वंड में, पर हाणे हिते न आहिनि। एग्ज़ैक्ट जवाबु लिखियलु आहे, कोई मसइलो कोन्हे। बी ऑप्शन सही आहे। हिन जे हिसाब सां अगरि जेकॾहिं तव्हां चाहियो था त अहिड़ी शॉर्ट ट्रिक्स असांखे खपनि, पोइ उन लाइ तव्हांखे असांजे अकेडमीअ में अचिणो पवंदो। अकेडमीअ में हीअ असांजो WhatsApp नंबर आहे। हिन WhatsApp नंबर ते कॉन्टेक्ट कयो